कंहिंजो शान जो इमाम जो इमाम हसन सुञाणो था इमाम हुसैन जो वॾो भाउ जेके इमाम हुसैन पंहिंजो आका सॾे ॻाल्हाए जेके इमाम हुसैन पंहिंजो आका सॾे वक़्तु कोन्हे न त तव्हांखे इहो बि ॿुधायां हा ऐं नोट कयो पूरे महरम शरीफ़ जे अंदर मुंहिंजा दोस्त इमाम कासिम साईं जो शान बयान कयो वेंदो आहे सोने अली अकबर घोट जो शान बयान कयो वेंदो आहे मासूम अली असगर दिलबर जो शान बयान कयो वेंदो आहे घोड़नि पींघनि ताईं शान बयान कयो वेंदो आहे मगर मुंहिंजे दिलबर इमाम हसन सोने खे कुंड ते रखियो वेंदो आहे इहा सच्चाई नाहे इहा सच्चाई आहे त अहले सुन्नत वटि मौजूद आहे अहले सुन्नत इमाम हुसैन पाक सां गॾु इमाम हसन साईं जो शान भी गाईंदो आहे ॿुध त सही त सुणो आहे केर ओहो इमाम हसन तो ही निकाब ए मास्क अजवा तो पातो आ मुझो इमाम हसन पाक हमेशा जेला पंहिंजो चेहरो ढके हलंदो आ फिजा पानी खां पुछ उहा फिजा जेका दर्जी गोलिया जंहिं वक्त में इमाम हसन साईं ॿाहिरि निकिरंदा अगर चेहरे मुबारक तां निकाब लही वेंदो आहे हेॾहूं वारा हेॾे बीही वेंदा आहिनि हेॾहूं वारा हेॾे बीही वेंदा आहिनि राज़ कहिड़ो आहे हकीकत छाहे ऐ मुसलमान गौर सां ॿुध राज़ कहिड़ो आहे हकीकत छाहे ए जुमलो चवण दे सजण साईं जे दरड़े जे अदना ग़ुलाम खे जुमलो चवण दे कहिड़ो जुमलो थो चवां काइनात जे अंदर कंहिं नबी दावा न कई त मूंॾे निहारियो महबूब मुस्तफ़ा जो दीदार थींदो अगर काइनात में का दावा कईया अम्मा बतूल जे बचड़े सरदार इमाम हसन कईया चेहरे ने निहार त महबूब याद ईंदो सुभान अल्लाह इमाम हसन जे चेहरे ने निहारियो वेंदो हुयो त मुंहिंजो मदीने जो ताजदार याद ईंदो हुयो अजीब गाला यकदम मां जंप खाई मक्के जे बाजार में हला जो त मुझे सुने इमाम हसन पाक जने निकाब लहंदो हुयो मखलूक बीवी दी हुई फिजा ड्रोड़ दींदी ही आका जरा निकाब पायो त रस्तो खुली वने अज तो के बुधाण तो चाहे कायनात जे अंदर तवाफे काबा जडे बंद थियो त कीअं थियो छाजे करे थियो मुझे दिल भर इमाम हसन पाक ऐलान कयो आहे को जेको काबतुल्लाह जे दीदार ला मक्के हले हज करण जे ला मक्के हले मुझे सोने नाना जो यादूं ताज़ू करण जे ला मक्के हले दुनिया संभरी पई जडे दुनिया संभरी पई हलण जो डी आयो भला भला उठ अची वया भलियूं भलियूं नाचूं अची वयूं वाह मुझा दिल भर इमाम हसन सुना निहारे फरमाइन था हलऊं था यार जी याद ताज़ी करण चढ़ी उठन ते हलऊं थी न थो सके ऐ उठन ते चढ़ण वारो वनी दुनिया जा दीदार कयो मां हसन सां गॾु जेको यार जे दीदार ला हलंदो उहो पेरे पंधड़ो करे हलंदो मक्के खां मदीनो त ख़बर पवई त पंधड़ो छाखे चइबो आहे गाॾीअ में वेही वेही बि थकिजी पवंदे मगर वाह मुंहिंजा इमाम हसन ऐं हुसैन हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न 10 दफ़ा न 20 दफ़ा न 25 दफ़ा अगर हज कयो आहे त हसन ऐं हुसैन प्यादल वञी हज कया आहिनि इमाम हसन जॾहिं काफ़िले जो सरदार थी निकतो हूंदो अंदाज़ो लगा जबलन जो हाल छा हूंदो जंगलन जो हाल छा हूंदो मगर वक्त खे मुंहिंजा दोस्त ॾिसंदे मां हिकिड़े धक में मके पाक में तो पहुचां जीअं इमाम हसन सुहिणो जी इमाम हसन सुनो मताफ
तवाफ में यानी काबतुल्लाह जे तवाफ वारे सहन में अज त तब्दील उन वक्त मुख्तसर होयो जी मु इमाम हसन पाक पेर रखियो त जेको जिते तवाफ हुयो ओहो उते ही रुकजी वयो छो रुकजी वयो छो रुकजी वयो राज छो रुकजी वयो तवाफ करण ला मुंह के उघाड़ो करणो हुंदो आ तवाफ करण ला मुंह के ढकड़ो कोन हुंदो आ इमाम हसन पाक जेडी मल पांजो मुजा दोस्त निकाह बुला थो त मुझे महबूब मुस्तफा जी तस्वीर जी जो सामो आई मक्के वारन मुझे महबूब जी बचपन दिठी हुई जी खून निकरी वयो महबूब इमामुल अंबिया त दिठोसी पर अज दिसो मुझो मुस्तफा वरी पंहिंजे जवानीअ में मोटी आयो आ जो तो इमाम हसन मदीने में जाओ काथे जाओ जवाब दो काथे जाओ मदीने में जाओ हो जदे मक्के वारन दिठो चीखू निकरी वयो हेडा वारन चयो महबूब अची वयो हेडा वारन चयो महबूब अची वयो जेके कद हिजरे असवद के पोसो प्याजन जेडी मल चुमी दी दे बुधो त महबूब अची वयो इहे चप अगते कोन वध्या इताई पोइते हटिया त उन पिरी जो दीदार कयो जे जेला दिल सिकंदे सिकंदे पहुतिया छा मंजर हुंदो उन वक्त काबे जो छा मंजर हुंदो उन वक्त हाजिन जो अल गरज अजीब इत्तेफाका उन्ही टाइम ते मिस्र जे बाजार मा मिस्र जे शहर मा 11 माण्हू भलन उठन ते चढ़ी करे हज जे इरादे सां उहे बचे मक्के में पहुता घणा माण्हू गालायो घणा माण्हू जॾहिं बि खुश वक्तन जी लिस्ट खुलंदी आहे त या 11 हूंदा आहिनि या 4 हूंदा आहिनि छो त पंजन बेड़ो पार पंज कंदाई उन्हनि जो हन जेके 11 वारा हूंदा आहिनि या 4 वारा हूंदा सुभान अल्लाह इंशाअल्लाह कंहिं ॿिए मौज़ू ते हींअर वक़्तु थोरो आहे मां तवील नथो वञा 11 माण्हू हुजूम दिसी करे माण्हुनि खे चवण लगा हे माण्हू बजाए इन जे जो काबे जो तवाफ कल हे चरिया माण्हू छाजे ला गॾु थी विया हल हिकिड़े हंधि न तवाफ था कल न वरी ज़िक्र था कल न वरी हीअं था कनि न हीअं था कनि जेके सफ़ा मरवा ते डोड़नि पिया उन्हनि जी निगाह बि हेॾे माण्हुनि खे छा थी वियो आहे कंहिं दीवाने चयो हली ॾिस त सही त ख़बर पवई त केरु आयो आहे दीवाने चयो छो त मुझे इमाम हसन जो चेहरो कह जेड़ो रब बनायो हो मदीने वाले चो चो हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे मगर महबूब जो चेहरो मथे मथे सवेस जगड़ो गजन भली मैदान अचन पिरिय सासे भला पुजदा किथे किथे हसीनन जो हुस्न सुभान अल्लाह टाइम थोड़ा शेर न थो पड़ा गाल रह जी न वने 11 घोड़े उठन सवार उन्हनि निहारे पुछो ब्रेक न कयो मक्के वारो हुस्न हुस्न खणी कयो थव असां ओहो हुस्न वारा शहर जा हूं जे हुस्न खे ॾिसी करे मिस्र जे औरतुनि हथ वढे छॾिया असा उन मुल्क मां आया हूं उन शहर मां आया हूं जंहिंजी गवाही रब क़ुरान करीम में ॾिनी आहे वक़त्तना अयदीहुन्ना वक़ुलना हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम छाते था नाज कयो
जंहिं शहर जो हुस्न रब क़ुरान में बयान करे छॾियो आहे जंहिंजे हुस्न खे ॾिसी करे मिस्र जे हसीन औरतुनि हथड़ा वठे छॾिया इन खां वधीक केर थो थी सघे चवण वारे चयो ओ केर करे पुछण वारा केर न चओ देर न कर हिकिड़ो दफ़ो ॾिस त ख़बर पवई त मिस्र मिस्रा पर मदीनो बि नेठो हे 11 माण्हू पंहिंजे सवारनि तां लथा हलो जीअं आया इमाम हसन पाक जे चेहरे ते जीअं जो निगाह पई जीअं जो इमाम हसन पाक जे चेहरे ते निगाह पई ॾिसंदा वया दिलियूं इहा ई त मुंहिंजे महबूब ॾिसंदा वया दिलियूं खसबियूं वयूं इमाम हसन पाक जे चेहरे ते जीअं जो निगाह पई उते जो उते चेहरे इमाम अली मक़ाम जो दीदार करे काबे ॾे निहारे सजदे में किरी पिया काबे ॾे निहारे चो काबे ॾे निहारे सजदे में किरी पिया सजदो ॾेई करे ऐ मुंहिंजा दोस्तो ऐ मुंहिंजा प्यारा भाइरो ॻोठ हफ़ीज़ उन्हनि जा जे पट ते वेहण वारो ए इश्क वारो जुमिलो यादि कजो काबे ॾे निहारे सजदो करे मथे निहारे उन्हनि जेके जुमिला चया ॿुधो मथे कंहिंसां ॻाल्हायूं चो रब्बे ज़ुल जलाल सां मथे निहारे चवण लगा ओ मुझा मौला जॾहिं मिस्र जे बाज़ार जे अंदर सुनो यूसुफ पंहिंजो दीदार कराए रहियो हो औरतूं हथ वठे रहियूं हुयूं ओ मुझा मौला ॿुधा त हिन जवान खे कहिड़ीअ जॻह ते लिकाए रखियो हुयई सुभान अल्लाह जॾहिं औरतूं हथड़ा पयूं पंहिंजा वठीन त हिन जवान खे किथे लिकाए रखियो हुई अज़ीज़ाने मन उहो मुंहिंजो इमाम हसन मुज्तबा अलैहि सलाम जंहिंजे लाइ मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही उहो मुंहिंजो बचड़ो हसना जेको बादशाही ॾेई छॾींदो मगर मां मुस्तफ़ा जे उम्मत के खून बहण खां बचाए छॾींदो सुभान अल्लाह इते पूरी थो ॻाल्हि के कयां टाइम मुंहिंजो 11 पूरो थी वियो 12 मिंट साईं मुंहिंजा वरिता पर हाणे उहे 12 मिंट साईं खे ॾियां थो ॻाल्हि पूरी कयां छो त अञा ॻाल्हि पूरी न थी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़बर अथव त सुणे कासिम घोट जे अमड़ जो नालो छा हो मां चारई पासा पे तो न्यारा को ॿुधण लाइ तयार कोन्हे माशाअल्लाह सुभान अल्लाह उम्मे मरवा छा नालो हो कंहिंजी धी हुई या खबर करबला जो शान ॿुधो लेकिन उनजी हक़ीक़त बि ॿुधंदा कयो मां जॾहिं प्रोग्राम ते अचां मूंसां डिमांड कंदा कयो ॿिए दफ़े इलाइक़े में अचां त मूंसां डिमांड कयो त सुणे अली अकबर जी माउ केरु हुई किथों जी हुई कीअं शादी थी सुने ज़ैनुल आबिदीन जी माउ केरु हुई किथों जी हुई कीअं शादी थी हिन वक़्त में सिर्फ़ उम्मे मरवा जी ॻाल्हि थो कयां छो त इमाम हसन साईं जो ज़िक्र थो पियो हले कंहिंजो ज़िक्र थो हले इमाम हसन साईं जो ज़िक्र थो पियो हले इमाम हसन साईं सां प्यार करण वारो आज़रबाईजान शहर ॿुधो अथव मुल्क ॿुधो अथव आज़रबाईजान पढ़िया लिखिया वेठा आहिनि हाणे सोवियत यूनियन टुटी चुको आहे नाला पर आज़रबाईजान अॻु में रियासत हुई आज़रबाईजान जो जेको उन वक़्त में बादशाह हुयो फज़ील बिन आमिर नालो यादि कजो छा हुयो वरी चओ फज़ील बिन आमिर या मिलदड़ जुड़दड़ नालो फुज़ैल बिन आमिर अहिड़े क़िस्म जो नालो आहे उनखे अल्लाह 7 न्याणियूं ॾिनियूं हिकिड़ो पुटु ॾिनो न्याणियूं घणियूं
चो न्याणियूं घणियूं 7 अल्लाह पुटड़ो हिकड़ो दिनो याद रखी छॾियो मुसलमान पुट जे ॼमण ते ख़ुशी बेशक कयो पर जॾहिं न्याणी ॼमे त डबल ख़ुशियूं कयो त मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थी पवे पुटड़न के तालीम बेशक ॾियो पर न्याणियुनि जो हक़ भी न खाओ उन्हनि खे भी तालीम ॾियो त मुंहिंजो महबूब राज़ी थी पवंदो याद रखी छॾियो घर में हिकिड़ी औरत जे इल्म वारी दुनिया जे इल्म वारी त सॼे घर खे माशाअल्लाह ज़मीन आसमान जे हेठों रही करे आसमान जे ज़मीन जे मथां रही करे उनखे ज़िंदगीअ जा तौर तरीक़ा सेखारींदी पर जे न्याणी आलिम आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी शरीयत सेखारींदी पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ायो पढ़ाईंदव त जिहाल पवींदी हिकिड़ी न्याणी छो त 99% बचड़ो पंहिंजे अम्मड़ जे गोद मां सिखंदो आहे जंहिंजी अम्मा पढ़ी लिखी हूंदी त उन बच्चे खे तैलीम ऐं तरबियत भी अहिड़ी मिलंदी मुंहिंजा दोस्त पंहिंजे न्याणियुनि खे सिर्फ़ छोकिरी सम्झी इहो न सम्झो त मेहूं बसि मेहन जो खीर ॾुधई मानी पचाए 14 सालनि जी थी हल पुट तूं शादी कर उन चयो हक़ न तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्ल मुस्लिम इल्म जी तलब हर मर्द ऐं औरत बिन्ही ते फर्ज़ आहे बहरहाल मौज़ू खे तवीर न कयां उम्मे मरवा इमाम हसन सोहणे जी घरवारी कीअं थी बणिजे थोड़ो टाइम वधी वञे बस माफ़ कजो मां वाइदे जी खिलाफ़ वर्ज़ी न कंदो आहियां या ॿिए दफ़े ॻाल्हि कंदासीं भला